कूड़ा केस खत्म करो, कूड़ा केस खत्म करो, बंद कयो वो जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी सिंध दुश्मन हर दस्तूर क़ौमी अवामी तहरीक जी सरबराह अयाज़ रतीफ़ अली जो ते कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ज़िले जामशेद जे अॻवान कारकुननि पारां एहतिजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। जामशेद मीडिया सेंटर आॾो एहतिजाज कंदे क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि एजाज़ अली सुमरो मक़सूद शहतियाल मोहम्मद ख़ान पवत ज़ाकिर गुरगेज़ चयो त सिंध खे विरहाइण जी साज़िश ख़िलाफ़ मौक़िफ़ ॾियण ते मोहतरम अयाज़ रतीफ़ अली जो ते साइबर क्राइम में कूड़ो केस दाख़िल करे उन जे आवाज़ खे दॿाए नथो सघिजे। सिंध जे वहदत ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो चिटो मौक़िफ़ आहे त सिंध विरहाइण कॾहिं बि न ॾींदासीं, भली केतिरा बि कूड़ा केस दाख़िल करियो। सिंध जे वसीलनि समेत सिंध दरिया ते के बि कैनाल मंज़ूर न आहिनि। पूरी सिंध जी अवाम सिरापा एहतिजाज बणियल आहे। असांजो मुतालबो आहे त क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान अयाज़ रतीफ़ अली जो ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर सिंध जे सगारे आवाज़ मोहतरम अयाज़ लतीफ़ अली जो साहब ते सिंध सरकार जे हुकूमत FIA तरफ़ां कूड़ो केस कयो वियो आहे। उनजो नोटिस जारी कयो वियो आहे त हीउ जेको सिंध विरहाइण जी साज़िश ख़िलाफ़ अयाज़ अली जो साहब सॼी सिंध में सिंधी अवाम खे सुजाॻ कयो आहे, बेदार कयो आहे। सिंध जे कारपोरेट फार्मिंग खां वठी दरिया जे धारनि दरिया ते धारो जेको केनालनि जी सूरत में हयो आहे उन ख़िलाफ़ सिंध जे वहदत ऐं सिंध जे विरहाङे जे ख़िलाफ़ सिंध खे मुतहद जेको कयो आहे उन आवाज़ खे दॿाइण लाइ हिननि ई हथकुंडा इस्तेमालु कया आहिनि। असीं हिननि खे ॿुधाइण चाहियूं था त अयाज़ लतीफ़ अली जो सिंध जो आवाज़ आहे, सिंध जे लखे नौजवाननि जो आवाज़ आहे ऐं उन आवाज़ खे तव्हां ई हथकुंडा इस्तेमालु करे बंदि नथा करे सघो, ख़तमु नथा करे सघो। जेसि ताईं सिंध जो बचो ज़िंदा आहे, अयाज़ लतीफ़ अली जे सां गॾु आहे ऐं अयाज़ लतीफ़ अली जो सिंध आहे ऐं सिंध क़ाइम ऐं दाइम रहंदी।